अज हिक हिकाणी थींदी या त हिन धरतीअ ते हू रहंदा या असां। अज रत जी अहिड़ी त रांदि खेॾंदुसि जो रत में लुड़ी तबाह थी वेंदा। अचो खुदा के मलिक न वञो अदा। अज मुंहिंजे अखियुनि में रत थो उथले। मां चवां तो मुंहिंजे अॻियां हटी परे थी। हटी परे थी। लिखारे बुके चौथा रे जा रही हो माउंट जनवारन में ना आया असा रे दे नहीं सच्ची में गोली हणी कटदा है। जेको भी कुछ अथई पांजे खीसे में बाहर कट न त गोलन सा परून करे छंदा थई लावड़े गाड़ी तो माता के सुञाणा तो तव्हांखे चङी तरह मां ॾिसंदमि। अच्छा त तूं असांखे सुञाणी थो। मुंहिंजी बि कनि खोले ॻाल्हि अॼु ॾींहुं ताईं बच्चू भाई खां को बच्चो ई कोन्हे को ठोकियाई नेड़ वारी गोली ॾे। हा तू कमीना तू असांजे घर में दाखिल थियो आई तुंहिंजी आ तुरंत मां नूरो जेको वक्त चढ़ते बच्चा भी खाई वेंदो आहे। मां उहो नूरो आहियां जंहिं अलाए केतिरा वेढ़ा वीरान करे छॾिया। तव्हांजे सोट महबूब खे बि मुंहुं मारियो हो मुंहुं वॾे अहमद खान जे चवण ते तव्हां सम्झो त वरियाम मारियो आहे। तू हो नूरो कुत्तो आहीं जे असांजे सोट महबूब खे मारियो आहे। बकवास बंद कर रे। नूरो नांग वक्त चढ़ते पंजा बच्चा भी खाई वेंदो आहे। बुरा ॾिसी जा तूं वठ न छोड़ी के अदा अदा छड़ मूंखे केरु आयो तई कहिड़ा सिंधी जा आया आयो जो हिकु नियाणी जी इज़त नथा कयो। तव्हांजे घर में मां भेण न आहे। अगरि तव्हांजे घर में मां भेण हुजे हा त तव्हां इहे कंहिंजी नियाणी में हथ न विझो। तव्हां छा ॼाणियो इंसानियत मां? तव्हीं त इंसान ई न आहियो। तव्हांखे कहिड़ी ख़बर त इंसानियत छा हूंदी आहे? बस छोकरी बस तो त मुंहिंजी अखियूं ई खोले छॾियूं। अॼु खां पोइ तो भूरे धाड़ेल जी भेण आई भेण। लगे तो तुझे दिमाग खराब थियो आहे। असां धाड़ेल जी का बि भेण न हूंदी आहे। वठ छोड़िए त हलूं। हिकु भाउ जे हूंदे मुंहिंजी भेण खे मेरी अखियुनि सां ॾिसे मां जूं अखियूं न कढी विझां। सरदार मां गद्दार न आहियां। मुंहिंजे दिलि में तुंहिंजे लाइ उहा ई इज़त आहे।
पर कंहिं सिंध जी न्याणी में असां हथ विझूं इहो असांजो शान आहे। सरदार थोरो सही तो चए, असां सिंधियुनि जो इहो शान आहे जो न्याणियुनि में हथ विझूं। सुठो हिन में थी हथ हलियो वए असीं धाड़े ज़रूर आहियूं पर बेगरस न। तव्हांजे हक़ में इहो ई बहितर आहे हितां हलिया वञो। किथे मां निसारे न वेही रहां, तूं मुंहिंजो सरदार आहीं। जेको बि मूंसां हलणु चाहे उहो हले, जेको सरदार सां वञे उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे। सरदार सां भूरे जे पासे आहियूं, कुदो कम न कंदासीं। सुठो अथई त हलियो वञ। भूरा तूं सुठो कंदो करी, तोखे इहा मज़ाक ॾाढी महांगी पवंदी। मूंखे माफ़ करे वो ज़ालिमो कहर में मुंहिंजा बच्चा छो मारिया अथव? ही कहिड़ो कहर कयो अथव? छो मुंहिंजा बच्चा मारिया अथव? कहिड़ो हिननि गुनाह कयो आहे? छो ज़ुल्म मुंहिंजे घर सां कयो अथव? बाबा 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 हिननि नाहे मारियो, हू त हिकिड़ो ज़ालिम हो जे मुंहिंजे सभु भाइरनि खे मारे छॾियो। ऐं हे त अज़ीम इंसान आहिनि जिन बाबा मुंहिंजी इज़त बचाई आहे। पुट हाणे एतिरो साॻियो रहण महाल थी वियो आहे, हीअं दिलावर वारनि ॾे हलंदासीं। सच चवंदा आहिनि त सिंध जोधनि जवाननि सां भरियल आहे। वाकई तव्हां जवान आहियो। सतर साल थी विया आहिनि मुल्क खे आज़ाद थींदे, पर जंग अञा जारी आहे। जहालत सां जंग, गुरबत सां जंग, बदअमनी, बदनीयती, बेईमानीअ सां जंग, ॾाढ मुड़सीअ सां जंग, करप्शन सां जंग ऐं गुलामीअ सां जंग। हा गुलामीअ सां जंग। असां मां हर हिकु गुलाम आहे। वॾेरनि जा गुलाम, सरदारनि जा गुलाम, मीरनि पीरनि करप्ट कामोरनि जा गुलाम, गुरबत जे खाणे में पीड़जंदड़ गुलाम, करप्शन जी कड़ाईअ में पुचंदड़ गुलाम, नाइंसाफ़ीअ जे न हेठों चिभाटल गुलाम। हा इन गुलामीअ वारी जंग में असां मां हर हिकु अकेलो आहे। मां बि अकेलो आहियां, ही बि अकेलो आहे, ही बि अकेलो आहे। हा ही टोपी वारो अकेलो आहे। हा ही बि अकेलो आहे। सभु अकेला आहियूं। असां अकेला आहियूं, अकेला आहियूं, अकेला आहियूं। देखो मुगेरिया को चांडिया को पाली मां को रिंदवा, पर असां सिंधी न आहियूं। हा असां कोई बि सिंधी न आहे। गुलाम आहियूं असां, गुलाम। हा असां गुलाम आहियूं। साथियों वरी मुझे बेइज्जती दिया। बेइज्जती? हाँ सॼो क्लास खिलियो मूंखे। मां तमाशो बणी वियो, तमाशो। तमाशो? पर छो? बूट जे करे पियो छो? जेकॾहिं हिकु बूट वठण जी बि हैसियत कोन्हे त पोइ छो था पढ़ायो? पुट हिन पहिरीं ते तुंहिंजे पीउ चयो आहे त मां वठी ईंदुसि। या पहिरीं अगरि कॾहिं ईंदी मां किताब आहिनि सो बि पिन मंगजा। ॿियो साल आहे ड्रेस बि वेतर लुंडी थींदी नी। जेसि ताईं मूंखे नई ड्रेस ऐं नओं बूट न वठी ॾींदो तेसि ताईं मां स्कूल कोन वेंदुसि। नवीन पुट, नवीन पुट। भाॼी कर ऐं मूंखे
पानी आ वञे सटिया हाँ भाॼी खणा थी ऊंधा मटाल हुई कहिड़ी मुर्गी या मच्छी हूंदी ये मुआ बटालू 12 ही महीना ये मुआ पटाटा मुझे निरण में लगल आहिनि शुक्र कर आसिया वी बटाल भी मिलन था मतलब हज़ारे माण्हू रात के रात जो बुकरो सुमदा है सवाइ पेट जे तो मूंखे छा ॾिनो आहे कहिड़ो सुख ॾिनो अथई हिंदोरनि में लोॾियो अथई एसिन में तो मूंखे विहारियो आहे असुल कार खां मुंहिंजो पेर ई हेठि कोन थो लही अलमारी कपिड़नि सां भरी पई आहे सोन सां मुंहिंजा कन छिॼनि था छा कयो जी असांजे लाइ महीनो थियण वारो आहे बिल न ॾियण करे घर जी बिजली कटी पई आहे मोह निभागो इहो नलको गेड़े गेड़े मुंहिंजा कुल ई वठिजी विया आहिनि 10 ॾींहं छोकिरी स्कूल नाहे वई उहे पैसा कोन्हनि जो 6 महीननि जी फीस भरियो पुट खे नई ड्रेस ऐं बूट वठी ॾियण जी औकात कोन्हे कंहिं शादी विहांव में उथे वेही कोन था सघूं अञा चवीं थो त छा आहे जेको मां तव्हांखे ॾिनो नाहे कुता बिला न आहियूं जो 2 वेला पेट भरे माठ करे वेठा हुजूं नवीन जो सुभाणे स्कूल कोन वेंदो ई आसिया मां भला छा करियां हीरे वारे खे सब्ज़ियुनि खे 15,000 ॾियण खां पोइ जेके पैसा 35,000 बचनि था खणी अची मां तुंहिंजे हथ ते रखां थो पियो 35,000 हाणे मुंहिंजे हथ ते रखींदो 35 लख नथो रखी ॻाल्हि त ईअं थो करे ॼण इन मां त सिधा तव्हां 10,000 घर जी मसवाड़ में वञनि था 25,000 मां तूं ॿुधाए त मां छा छा कयां घर जे लाइ किराने वारे खां सौदो घुरायां ॿारनि जी फीस भरियां गैस जो बिल भरियां बिजली जो बिल भरियां या लटो कपिड़ो वठां ॿुधाए त छा कयां तूं कुझु बि न कर रुगो सब्र कर आस्ते आस्ते सभु ठीकु थी वेंदो सचनि ऐं सिधनि माण्हुनि त इहे इम्तिहान ईंदा रहंदा आहिनि तुंहिंजी न सचाई ऐं सिधाई असांजी ज़िंदगी ज़हर करे छॾी आहे उहो कहिड़ो इम्तिहान आहे जेको 18 साल खां वठी लगातार पियो थो हले ख़तम ई कोन थो थिए तुंहिंजा साथी किलारकी मां करोड़पति थी विया ॿियनि खे छॾ तुंहिंजो दोस्त आमिर आहे न तूं ॾिस त हुनजे घर में छा छा न आहे एसियूं फ्रिजूं कार सुठो घर वॾनि स्कूल में ॿारनि जी पढ़ाई नथ टिको झूम कदुरी छा आहे जेको हुनजी ज़ाल वटि न आहे असां सोन कार एसियूं त पर रहियूं पर पंहिंजो घर बि कोन्हे त जिते वेही माण्हू सुख जो साह खणी सघे टके टके जे लाइ मोथाज लॻा पिया आहियूं ऐं 2 रुपया वापदा वारे खे ॾेई कुंडीअ ते कमायूं न इहो ग़लति कमु आहे बेईमानी आहे चोरी आहे जिते माण्हू भरनि 1,000-1,500 ऐं ही भरे 10,000 8,000 पाड़े वारा 5,000 भरे एसिन में वेठा आहिनि ऐं असां 10,000 ॾेई बि पखे जो सुख बि कोन था वठूं 2 महीना बिल न आहे भरियो त बिजली कटे विया आहिनि अञा हले सिधो ही दौर सचे सिधे माण्हू जो न आहे हर हुन माण्हू जो जेको पंहिंजे लाइ जीए थो ऐं पंहिंजे बच्चनि जे लाइ जीए थो हर उहो तो कमु करे जेको हुनजे वस में आहे मतिलबु त मां बि आमिर वांगुरु रिश्वतखोर कयां ईअं न माण्हुनि सां ठगी करे पैसा वठां कूड़ ॻाल्हायां नाजाइज़ूं करियां जाइज़ कम जा पैसा वठां न सुभाणे महीना खां पोइ मां ख़ुदा खे ॿियो मुंहुं ॾेखारींदुसि क़यामत जे ॾींहुं हू जो मूंखां पुछे जॾहिं हुन चिट्टो साफ़ चई छॾियो आहे त रिश्वत वठंदड़ ऐं रिश्वत ॾींदड़ ॿई ज़हन में आहिनि उनजे बावजूद बि दुनियादारी आराम ऐं आसाच लाइ इहो कमु तो छो कयो हिन वक़्तु मां हिन समूरे काइनात जे खलकड़हार पंहिंजे पालनहार खे पंहिंजे सोने रब खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि मां न कॾहिं बि मां सचाई जो रस्तो छॾे हिन कूड़ ऐं ठगी वारी राह कॾहिं बि न वठंदुसि मां हिन दुनिया जे सुख जे ख़ातिर मां पंहिंजे क़यामत कार्य कोन कंदुसि क़यामत जे भव खां तुंहिंजो साह कोन वञे उते जेकॾहिं अलाह साईं तोखां पुछा करे न त मूं ते हणजांइ चइजांइ रब पाक मुंहिंजो को बि ॾोह न आहे रिश्वत वठण में मूंखे पंहिंजी ज़ाल मजबूर कयो जेका सज़ा ॾियणी थी त मूंखे ॾियो छा हा मां पंहिंजे रब खां पाण माफ़ी वठंदसि त हुन जहिड़ो हिन काइनात में बाज़ारो मददगार को बि कोन्हे को मूंखे पक आहे त हू मूंखे माफ़ करे छॾींदो न कॾहिं बि न भली असां जॾहिं आज़ाद में गुज़रनि नवी दैन नादिया जी पढ़ाई भले बंदि थिए
छा भला मां इहो चाहींदुसि त ईअं थिए? हाँ तू इहो बि त कोन थो चाहीं त ईअं न थिए, छो त तूं अॼोके हाणे हूं तुंहिंजे दौर में बि सचाई जी थवड़ पाए ऐं पंहिंजो पाण खे पुराणनि असूलनि जे उस में वेहण जो आदी बणाए चुको आहीं। त भले उन उस में के ॿिए जो दम घुटिजे त भले घुटिजे, पाण खां सवाइ तोखे ॿिए कंहिंजी बि परवाह कोन्हे का। बस जेकॾहिं हिन ॾींहं जी मूंखे सिद्ध हुजे हा न त तूं मूंसां शादी न करे। चओ न, तूं ख़ामोश छो थी वई आहे? हाँ, शादी खां पहिरियां औरत उन जीवन साथी सां ख़ुशी रहण जा ख्वाब ॾिसंदी आहे जेको हुनजे जीवन जूं ख़ुशियूं आणे। ज़ाल जे सुख ख़ातिर हर दुख बर्दाश्त करण जे लाइ तयार हुजे, पर तोखे पंहिंजी ज़ाल खां पंहिंजी औलाद खां वधीक असूल प्यारा आहिनि। सच्चाई ईमानदारी अज़ीज़ आहे। छा ॾिनो आहे तोखे हिन ईमानदारी हिन सच्चाई? अॼु मां बि त ॿुधां, जंहिंजे करे तूं असांखे ही जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो आहे। ईमानदारी तोखे छा ॾिनो आहे? ईमानदारीअ मूंखे घणो कुझु ॾिनो आहे, घणो कुझु ॾिनो आहे। अभी त ॿुधाए मूंखे छा तोखे ईमानदारी ॾिनो आहे? पंहिंजे हिक जॾहिं दोस्तनि में मुंहिंजी इज़त आहे, ऑफिसरनि वटि मुंहिंजो मान मुर्तबो आहे, शान आहे मुंहिंजो, उन्हनि वटि एतमाद आहे, इज़त आहे। छा इन्हनि सां तो घर जी बिजली जो बिल भरे सघींदो? नादिया जे स्कूल जी फीस जमा थी सघे थी या नवीद जे लाइ नई ड्रेस बूट वठी सघी थो, छो त इन्हनि जे लाइ पैसा घुरिजनि। ऐं असां वटि त ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ बि पैसा कोन्हनि के। जे तुंहिंजे में सच्चाई जी इम्तिहान मां असांखे ई गुज़रणो आहे त पोइ हीअं कर, असां टिनी जे मथां गास लॻाए बाहि ॾेई असां मां जान छॾाए छॾे। न, मूंखे तव्हां मां जान न आहे छॾाइणी। बाक़ी जेकॾहिं तूं मूंखां तंग थी वई आहे त उहा ॻाल्हि कर। रो न, सब ठीक थी वेंदो। जेसी ताईं कुछ भी ठीक कोन थींदो, जेसी ताईं तूं पंहिंजो पाण में तब्दीली कोन आणींदे, जेसी ताईं तूं वक़्त सां गॾु हलण कोन सिखंदे न, तेसी ताईं कुछ भी कोन थींदो। न आसिया, मूंखे इन राह ते हलण जे लाइ मजबूर न कर। मुंहिंजो ज़मीर कॾहिं बि न चाहींदो त मां पंहिंजे औलाद जे पेट में हराम जो लुक़्मो विझां। उन्हनि जो तन रिश्वत जे वरितल पैसनि मां ढके उन्हनि माण्हुनि जी सिफ़ में शामिल थी वञा जेके आख़िर में बाहि जो लिबास पारायो। अलाह जी माफ़ी वारी सिफ़त मां मायूस न थी जमाल, हू असांजी हालत खां वाक़ुफ़ आहे। हू नथो ॾिसे त असां केतिरा मजबूर आहियूं। हुकुमराननि जी पैदा कयल हथरातू महांगाई अॻे केॾा बेवस आहियूं, केॾा मजबूर बेवस लाचार, जिन जे लाइ हराम भी हिलाल थी वेंदो आहे। हराम तॾहिं हिलाल थींदो आहे आसिया जॾहिं माण्हू बुख जे करे महिनत कंदी ते पहुचंदो आहे ऐं हराम खाइण खां सवाइ पेट भरण जो ॿियो को वसीलो न हुजे। असांजे मथां अञा का अहिड़ी नौबत नाहे आई आसिया। अहिड़ी आहे असांजे मथां नौबत, ऐं तोखे इहा ईमानदारी छॾणी पवंदी। मां कसम कयो हिन पूरे संसार में मां कॾहिं बि ॾाढ जबर ऐं नाइंसाफ़ी जो साथी कॾहिं न ॾिसीसि। मां हिन कूड़ ॾाढ जबर जो साथी न थींदुसि जेको सवाइ असांजे हिन समाज में का किर्त कोन थी थिए पई। को धंधो वापार या का नौकिरी हुजे, असत हुजे या मज़हब, ज़ाहिरी तौर ते हर जाइ कूड़ी कूड़ कामयाब थिए थो पियो। तॾहिं त ॿुधायो आहे त अजो काओ कच माणक में मौत थियो, कलो पायो सच आशींदे लज मरा। असां मां तो जी हर हिकु ख़ुदि कर्ज़ भरिजी चुको आहे, जंहिंखे सिर्फ़ु पंहिंजे बचनि जी ऐं पंहिंजी तकलीफ़ जी नज़र अचे, ॿियो कुझु बि न। ऐं हिनखे दूरि करण जे लाइ हर उहो कमु थो करे जेको नाजाइज़ आहे ऐं गुनाह आहे, ॿियनि जे लाइ बुरो आहे, तकलीफ़ वारो आहे। असांजो समाज कॾहिं बि तब्दील न थींदो जेसीं ताईं माण्हू पंहिंजो पाण खे तब्दील न कंदो। धोखो, ठगी, फ़रेब, रिश्वतखोरी सां जंग जो थींदो। मूं सोचियो हुयो त तूं मूंसां हिन जंग में पिटाईअ जी सूरत या साथ ॾींदी।
मुंहिंजे पेरनि में पंहिंजे लुड़कनि ऐं पंहिंजे ॿारनि जे एहसासनि जा ज़ंजीर विझण जी कोशिशि न कर। अॻे इहो सच मूं सिर्फ़ु पंहिंजो पाण ते साम्हूं रखियो हुयो, पर हाणे कंहिंखे त हुन कीअं किबाईंदुसि। कंहिंजे बि नाजाइज़ी ते अखियूं ॿूटे मात करे कोन वेंदुसि। हुनखे मौत मां सच चवंदुसि, पोइ अंजाम चाहे कहिड़ो बि थिए। हाँ चवे छा थो? अञा ॿ हथ अॻिते काॾे थो वञी? ॿुधा त ॾेई वञी काॾे थो? मुंहिंजा पप्पा हिनखे सम्झ ॾे, अक़ल ॾे हिनखे, वरी अलाए छा कंदो। छा कयां, काॾे वञां? मां त सफ़ा अड़जी वयसि हिन मां। सर अवां जा असां पुराणा वॉन्टर आहियूं, तव्हां ने वॾियूं उमेदूं खणी आया आहियो। सर हेल्थ में भी नौकरियूं आयूं आहिनि, एजुकेशन में भी। हाँ बाबा बिल्कुलु मां तव्हांखे ॼाणां थो, तव्हां मुंहिंजा वोटर आहियो। अॻु कान ही फाइल वठो ऐं लाइन में लॻाइजो, ठीकु आहे न? ओके सर, असां हलूं पिया। ठीकु आहे, मां कोशिशि कंदुसि त तव्हांखे नौकरी ॾियां। अदा हिननि ठठींगनि खे नौकरी ॾींदो केरु? अदा साईं, हिकु बि नौकरी पैसनि खां बग़ैर कोन ॾींदासीं। अदा साईं, ख़ाली पटे वाली लाइ बि माण्हू 10-10 लख रुपया खणी बीठा आहिनि। सफ़ा के चया आयो। अरे बाबा नौकरियूं त मूं कढो पोइ पैसनि जी ॾेई बाक़ी फाइल अहिड़ा फाइल हाकिम कान तोॾे अञा ईंदा खोड़ ई अथई। सभिनी खे या वरी रतीअ जे हवाले करे छॾ। तू यो ॿुधाए त फरियाम खे न्यापो ॾिनी या न? फरियाम खे न्यापो ॾेई जो अचण वारो अची वियो। हलिया वरियाम हलिया हलिया। हुकुम कयो बोतार, घेर में यादि कयो था। वरियाम, मां ॿुधो आहे त दिलावर जा बुखार मारिजी विया ऐं हुनजो शक तुंहिंजे मथां आहे। मूंखे भाव आहे त किथे हू हाणे तुंहिंजे मथां हमलो न करे। बोतार, जेकॾहिं उन्हनि मूं ते हमलो कयो त मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो उन्हनि जा लाश खणण वारो केर बि न हूंदो। वरियाम जो वेर दुश्मन जो नाहे खेर। जेकॾहिं उन्हनि इहा ग़लती कई त उन्हनि जे लाइ हीअ धरती दामो बणाए छॾींदुसि। वाह वाह मुंहिंजा शींहं वाह। मूंखे इहा ई उमेद ई थो। मूंखे पक जी त जॾहिं ही शींहं पिंजरे मां खुलियो त इहे गिदड़ हिन ॻोठ में ॻोल्हिया ई न लभंदा। वरियाम, तोखे हथियार खपनि, माण्हू खपनि। घबराइजो न, तूं सिर्फ़ दुश्मन जे कट क़ाइब आहे। बाक़ी जंहिं शइ जी बि ज़रूरत हूंदी मां पूरी कंदुसि। जो शार बोतार, फिलहाल त मूंखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं पई त पोइ ॿुधाईंदुसि। चङो यारो यारी।
वाह, हाड़ी तो छेड़े जो मजा मुझा जालिम फायरो थोड़ो वेझो था जो हाड़ी ॾिसजो त हिन ॻोठ में कीअं थी बाहि भरे ॿई ॼणा वञो वञी ख़ामोशी सां हिन जे ॿिन्ही ॿाहिरनि खे लेटाए अचो ऐं पोइ जेको हिन ॻोठ में दोज़ख भरंदो उहो दुनिया ॾिसंदी दुनिया ये कौन थी तो यो माओ की माँ कहाँ की माँ जी क्या कर रहा है वो करी दिया यस 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 किबला साईं जी अस्सलाम वालेकुम सलाम मुझो नालो जमाल है जी की अचण थियो है मुझी न्याणी नादिया बे क्लास में पढ़ंदी आहे तव्हां वटि हाँ कुझु ॾींहं पहिरां मुंहिंजी न्याणी जा किताब चोरी थी विया ऐं हुन तव्हांखे दाह ॾिनी हुई ऐं तव्हां हुनखे चयो त तव्हां पंहिंजी शिकायत अंग्रेज़ी या उर्दू में दर्ज करायो सिंधीअ में न छो त हिते सिंधी ॿोली न हलंदी छो छा थी पियो जेके नंढी पंहिंजी मादरी ॿोली में तव्हांखे दाह ॾिनी ओ माय गुडनेस अवां स्कूल जे मामलनि में मुदाख़लत नथा करे सघो इहो स्कूल जे डिसिप्लिन जो मामिलो आहे ऐं हिन में असां कॾहिं बि कंप्रोमाइज़ न आहियूं कंदा ॿी का ॻाल्हि आहे त चओ पर सिंधी ॻाल्हाइण सां तव्हांजो कहिड़ो डिसिप्लिन थो बिगड़े मोहतरम इहा ई त ॻाल्हि आहे जेकी तव्हां पेरेंट्स खे सम्झ में अचे ई कोन यू कांट अंडरस्टैंड इन में सिर्फ़ु लैंग्वेज जी ॻाल्हि कोन्हे ॿियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं बि आहिनि मैनी ऑफ थिंग्स ते आहे पर मां ॿोली जी ॻाल्हि थो कयां तव्हांजो स्कूल को इंग्लैंड या अमेरिका में न आहे मोहतरम सिंध में आहे ऐं तव्हां बि को इंग्लैंड या अमेरिका को न आयो आहियो सिंध में आहियो सिंध में रहो था पोइ पंहिंजी ॿोली में ॿार जी ॻाल्हि छो कोन था ॿुधो तवारी धीउ खे बि एतिरो ई मथो आहे सॼो ॾींहुं रुगो चुक 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 असली ब्रेक ई न ऐं मूंखे अॼु महसूसु थियो त उहा बि तोती वई आहे उनजो कारण बि तूं ई आहे अवां जहिड़ा वालिदेन पंहिंजनि बुरनि आदतुनि सां पंहिंजे ॿार खे पाण ते ॻड़ींदा आहिनि ऐं ॾोह स्कूल खे ॾींदा आहिनि अञा बि खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि पर कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि ॿुधायो न तव्हां अंग्रेज़ी ज़बान में ॻाल्हि न थी सघण वारे ॿार खे अहसास कमतरीन जो शिकार था कयो तव्हां अंग्रेज़ी ॿोली में ॻाल्हि न थी सघण वारो अहसास कमतरीन जो ख़्यालु ॿार जे ज़हन में था विझो जेको अॻिते हली हुनजे ख़ुदि एतमादी खे केतिरो नुक़सानु रसाईंदो इहा ख़बर न आहे तव्हांखे पंहिंजी ॿोलीअ में पंहिंजी दिलि जी ॻाल्हि चवण जे अहसास खां ॿारनि खे महरूम न कयो इहा जदीद तालीम जी तक़ाज़ा आहे दिस इज़ अबाउट मॉडर्न एजुकेशन जेकी तव्हांखे ॻाल्हि सम्झ में कोन्हे मॉडर्न एजुकेशन जे नाले ते सिंध जे आईंदे खे पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सकाफ़त खां परे करण जी ॻाल्हि आहे मां सभु सम्झां थो पियो मां सभु सम्झां थो त इहो सभु कुझु कंहिं साज़ जे तहत थी रहियो आहे जंहिं ईंदड़ वक़्त में असांजी नई पीढ़ी पंहिंजी ॿोली न पढ़ी सघे न लिखी सघे तव्हां वालिदिन खे सवाइ इल्ज़ाम लॻाइण खां ईंदो बि छा आहे जेकॾहिं तूं एतिरो समझदार आहीं ऐं सभु कुझु ॼाणी थो ऐं ॿोली ऐं क़ौम लाइ तोखे दिलि में एतिरो दर्द आहे पोइ पंहिंजो स्कूल छो नथो खोले हीउ स्कूल बि असांजो ई आहे असांजी इन लाइ फीस थो हले पियो पर स्कूल जा क़ाइदा ऐं कानून ठाहिण वारा असां आहियूं हिन स्कूल जो ओनर ऐं हिन स्कूल जी इंतिज़ामिया वाह छा त क़ाइदो आहे स्कूल सिंध में ऐं स्कूल में ॻाल्हाइणो आहे त सिर्फ़ु अंग्रेज़ी या उर्दू सिंधीअ में न हा दिस इज़ आवर रूल इफ यू डोंट एग्री विथ आवर वे ऑफ एजुकेशन or teaching, then you can take your child some other school.
ऐं उते वञी पंहिंजे ॿार खे दाख़िल करायो जेके तव्हांजे हिसाब सां हू पंहिंजो होशियारु थी सघे। वी हैव नो प्रॉब्लम वी कांट स्टॉप हिम। अवाने 6 महीने जी फीस रहियल आहे, नॉट ओनली ट्यूशन फी पर 2 इम्तिहाननि जी बि फीस रहियल आहे। अवां हिते पंहिंजी फीस जमा करायो ऐं पंहिंजे ॿार जो स्कूल लिविंग सर्टिफिकेट वठी वञो। डू यू अंडरस्टैंड? महिरबानी, हाणे तव्हां पाण वञी सघो था। हा वठी वेंदुसि, ज़रूरु वठी वेंदुसि। तव्हां वरी तहसील तालीम खो त असांजा अनपढ़ ॿार भला आहिनि। तव्हांजा अंग्रेज़ी मीडियम स्कूल ऐं तव्हां बि अंग्रेज़नि जा अॼु बि ग़ुलाम आहियो। तॾहिं त तव्हांजो उन्हनि जी सिर्फ़ु ॿोली ते ज़ोर आहे, पंहिंजी मिठड़ी ॿोली ते न। तव्हांजे स्कूलनि अॼु ॾींहं ताईं सिर्फ़ु ग़ुलाम पैदा कया आहिनि, ग़ुलाम फर अंग्रेज़ी ॻाल्हाइण वारा ग़ुलाम, CSS ऑफिसर पर सियासतदाननि जा ग़ुलाम, आला तालीम याफ़्ता इंसान पर पैसे जा ग़ुलाम, लालच ऐं हवस जा ग़ुलाम। सवन मां मुश्किल सां को सुठो इंसान तयारु थी निकितो हूंदो हितां, जेके पंहिंजी हिन धरती ऐं हिन माण्हुनि सां मोहबत हूंदी। बाक़ी सभु जा सभु ग़ुलाम तयारु कनि तव्हां, ग़ुलाम। हा यस मिसिस इमरान, छा थियो पोइ? न यार, मां तव्हांजी कहिड़ी ख़िदमत करे सघां थो? को कमु आहे अञा? नाहे मूंखे प्राण पंहिंजी धीउ कई हिते, मां हुनखे सरकारी स्कूल में दाख़िला ॾींदुसि। यार विकी, हिन हफ़्ते को ख़ासि शिकार नाहे लॻो, सिर्फ़ 4 मोटरसाइकिलूं हथायूं आहिनि। मथे हथे वॾो शिकार कंदासीं। हा यारो, करोड़नि जूं ॻाल्हियूं कयो, लखनि ते त पंहिंजी अखी कोन थी ॿुधे। अच साहब अच, असांखे तुंहिंजो ई इंतज़ारु हुयो। बच्चू भाई किथे आई शिकार? हिन हफ़्ते सिर्फ़ 4 मोटरसाइकिलूं हथायूं आहिनि। विकी, 4 मोटरसाइकिलूं? शहर में त मोटरसाइकिलूं फिर थियूं। साहब, असांजे खाते में त सिर्फ़ 4 मोटरसाइकिलूं आयूं आहिनि। बाक़ी जेकी 2 मोटरसाइकिलनि जी ॻाल्हि थो करूं, इहो कंहिं ॿिए कंहिं फ्री हूंदई। चलो ठीकु आहे, 2 मोटरसाइकिलूं वापसि करणी वञे। शहर ने एहतजाज कयो आहे ऐं पुलिस खे बि पंहिंजी पत रखणी आहे। तूं भले 2 मोटरसाइकिलूं वापसि कर, बाक़ी बचंदियूं 2 ऐं उहे 2 सुभाणे ई बलोचिस्तान वेकिरो था कयूं। वाह साहब वाह, शहर वारनि खे 2 मोटरसाइकिलूं ॾेई उन्हनि खे राज़ी था कयो। हा विकी, ये शहरी रोज़ रोज़ अची मथे में सूर विझंदा। साहब, बच्चू भाई खां अॼु ॾींहं ताईं को शिकार बच्चो ई कोन्हे को। ईअं ई थींदो बच्चू भाई, ईअं ई थींदो। ऐं हा, अॼुकल्ह इज़ी पैसा वारनि वटि वॾो माल आहे, मौक़ो ॾिसी शिकार करे वठो। शहर में को बि पुलिस वारो तव्हांजे रस्ता रोक कोन कंदो। साहब यारी मल्हाए ॼां, ईअं न थिए त असां टंगिया पिया हुजूं। अॼु ताईं तव्हांजो कंहिं नालो खयों आहे? फुर्जो माल जेको बि आहे वंडी विराए खाईंदासीं। साहब, फुर्ज माल ते पुलिस खे टोपी न ते जान जोखे में जी फुरियूं असां कयूं ऐं मज़ो तव्हां वठो। साहब वधीक तव्हांखे भारत आहे। बस साहब, ही दोस्ती सलामत रहे। भले तूं पंहिंजी 2 मोटरसाइकिलूं वापसि कर, बाक़ी बचंदियूं 2 उहे मां सुभाणे ई बलोचिस्तान वेकिरो थो कयां। त पोइ ठीकु आहे यारो यार। अरे यार बाछा मांगायो, अरे यको तो ता सब बथोड़ा तो बाबा ने के संगीर उछलियो कमा, वो भी ता के गाल समझ में अचे दे। हलो सजी, उठ
छॾियोसि अरे बाबा तारियूं भले धमाको ॾियनि त ॾियनि तव्हांजो त छा वञे अरे तव्हां पंहिंजो कमु कयो छॾियो था माण्हुनि खे टोड़ो तारियूं अरे भले ग्रेट उॾामजी वञे त उॾामजी वञे भले सही वञे मां इहो ई त चवां थो त कुझु ॾींहं थिए त यूं त असांजा बचनि अरे तुंहिंजे त ॾिठा थो ही पेट भरिजंदो न अरे बाबा गाड़ी जो खेर आहे अरे असांखे ख़बर आहे त सुबुह शाम असांखे थुक बुझा था मिलनि माण्हुनि जूं गाड़ियूं थियूं मिलनि इहे गाड़ियूं असर कोन थींदियूं असांखे तव्हां छॾियो हिन पेट जी कयो छॾाईंदा जो बाबा टोड़ो तारियूं छॾाईंदा जो अरे बाबा तव्हांखे कॾहिं ॻाल्हि सम्झ में ईंदी अरे 5 कलाक में माण्हू मरी कोन वेंदो गर्मीअ में तव्हां 11,000 ॾोछलो जल्दी कयो छॾाईंदा जो हाणे वधीक बक न कर छॾाईंदो हाँ वालेकुम सलाम हुकुम कर मतलब त हे जेके रोज़ लाइन में फालतू पवनि था पिया ये तव्हां पंहिंजो पाण विझंदा आहियो न हाँ छो असांजी मर्ज़ी आहे टाड़ियूं तोड़ियूं न टोड़ियूं तूं जो कहिड़ो कमु भले छा बि कयूं हाँ बाबा फैक्ट्रीअ में तार हलाणी थी एसियूं घर में हलाणी थी या को ॿियो को कमकार थी या मीटर खे पोइ हिते करो थी हुकुम कर मुंहिंजा बाबला हुकुम कर ही बिल दुरुस्त कराइणो आहे ऐं मूंखे कुझु तव्हां खां मालूमात वठिणी आहे हाँ जल्दी पुछी वठो मूंखे टाइम कोन्हे को ॼाण फीटर में फ़ाइदो बि कोन वारो आहे पर मूंखे उहो बि कोन ॾियणो पवंदो ॻाल्हि कर ही बिजली जो बिल मूंखे सम्झायो जॾहिं त बिजली जी क़ीमत अलॻि सां लिखियलु आहे त पोइ हुन ते टैक्स छाजी था वठो पिया त पोइ हे कहिड़ी फ्यूल ते कहिड़ी एडजस्टमेंट टैक्स आहे मथां वरी हीअ फ्यूल प्राइस एडजस्टमेंट छाजी आहे ही टीवी जी फीस छो जॾहिं त मूं वटि का टीवी आहे ई कोन अॻ में रोज़ानो 1 कलाक टीवी ते सिंधी प्रोग्राम कोन को हलंदो हुयो कोन को ड्रामो बि हलंदो हुयो ॿियनि सभिनी ॿोलियुनि खे बाक़ाइदा सां टाइम नथो वञे पियो पर दोस्त ॿुधाइनि था पिया त 3-4 महीननि खां पोइ को सिंधी प्रोग्राम हले पियो त पोइ हर महीने हिन टीवी जी फीस जो ॿार मुंहिंजे मथां छो जॾहिं हर माण्हू पंहिंजो बिल अदा थो करे पियो त पोइ क्वार्टरली फीस छाजी आहे त पोइ फाइनेंस चार्जिस छाजी आहे ही यूनिफॉर्म क्वार्टरली एडजस्टमेंट ये छा आहे इन खां अलावा इज़ाफ़ी चार्जिस ऐं फर्द टैक्स इहे कहिड़ी भलाऊं आहिनि ही विथ होल्डिंग चार्जिस इहे सभु छाजा आहिनि सभ खां पहिरीं इहा ॻाल्हि त जॾहिं बीटर असां पंहिंजो पाण ख़रीद कयो आहे त पोइ उन किरायो छो मूंखे इहो त ॿुधायो त हिकु टैक्स ॿी टैक्स टी टैक्स फलाणी टैक्स हीअ सभु छा आहे अरे बस या सॼे ॻोठ जी कहाणी मूंखे ॿुधाईंदे मथे में सूर जी जॻह ते हे थियणो आहे हाणे सॼा किसा अचे मूंखे ॿुधाए वञी बाबा वञी पंहिंजो कमुकार कयो पहिरियों सभ खां पहिरियों इन ॻाल्हि जो जवाबु ॾियो बाक़ी ॿी ॻाल्हियूं पोइ था कयूं पिया हेलो हाँ ॿुधाए अरे बाबा ॿ दफ़ा ट्राई ॾेस जल्दी कर त पोइ किथे न किथे फॉल्ट पियो थो न बाबा अरे त पोइ मुंहिंजे तरफ़ खां फॉल्ट जी दाख़िला रखी छॾ जॾहिं सही थियो न त फोन करे तोखे ॿुधायां थो मां हाणे तव्हां इहो कमु कयो जेको तव्हांखे चयो आहे जल्दी कयो हाँ ठीकु आहे जल्दी कर हाँ मां बि अचां थो केॾां भाउ हेॾे जवाबु ॾे मूंखे बाबा इन सभिनी सुवालनि जा जवाब वञी हेड ऑफिस वञ उनजे मथे में सूर विझ मुंहिंजे मथां न उहे वेठा आहिनि मथां वॾा ऑफिसर मुंहिंजो मथो न खा हेॾे सथ थो ॿुधाए वञ बाबा वञ मुंहिंजे दर ते चवण बि तव्हां ईंदा आहियो न त वारो कयो बिल पियारो 2 महीना बिल न पियारो आहे त तव्हां मुंहिंजी लाइन कटाईंदा आहियो त इन जो जवाब बि तोखे ॾियणो आहे अरे बाबा मां छो तोखे जवाब ॾियां अरे टैक्सियूं मूं वयूं न छा अरे बाबा जे तव्हांखे टैक्सियूं हयूं न वञी उन्हनि सां ॻाल्हायो मुंहिंजे मथे में घणो सूर न विझो वञ बाबा वञी पंहिंजो कमुकार कर पर असां वटि मथां वारो निमांदो तूं थींदो आहीं न बाबा ईंदो आहियां पर इहो मुंहिंजो कमु न आहे बाक़ी तुंहिंजो कमु कहिड़ो आहे नॉन मीटर वारनि खे तूं कुंडियूं ॾींदो आहीं इहो कमु आहे तुंहिंजो या पार या ट्रांसफार्मर लोगन ऐं कुंडनि खे ॾींदो आहीं तूं ऐं उहो तुंहिंजा गुंडा 1000 रुपया वठी करे माण्हुनि खे कुंडियूं ॾींदा आहिनि या 5000 वठी उन्हनि खे एसी ऑन करे ॾींदा आहिनि मीटर वारनि खे तंग करणु 11000 में ज़ंजीर फिटी करे उन लाइन खे बंदि करणु इहो कमु आहे तुंहिंजो हा जेको तो चयो न इहो मुंहिंजो कमु आहे हाणे इहो ॿुधाए छा कजे मुंहिंजे मथां कंप्लेन कजे ईअं न हीउ रस्तो खुलियो पियो थी वञ जल्दी कर तोखे जेके दाण ॾियणी आहे न हल वञी न करी जेको अचे त भॻो थो अचे मुंहिंजे मथे में सूर हल बाबा हल अरे तो जरा रोज़ असांजे मथां इहा पिया था भौंकनि जेको अचे थो मां सोशल वर्कर आहियां जेको अचे थो मां साहब आहियां इहो
बाबा तंग करे छॾियो त वञो। शुक्र कर जो अवाम सुतल आहे ऐं ॿधी जी ताक़त खां बेख़बर आहे। पंहिंजे हक़नि जे लाइ उथी आवाज़ उथाइण जे लाइ अणवाक़ुफ़ आहे। न त तुंहिंजे इन चइल जुमलनि जो जवाब तोखे वाह जो ॾिजां। ॿधी अरे ॿधी करे बि तव्हां कॾहिं जो अथऊं? हा इहो ॿुधा घणा 100 200 300 400 1000 छा कंदव? रोड ब्लॉक कंदव? अरे बाबा हर शहर में के न के कुंड में टायर भी साड़ींदा आहिनि, असांजे घरां हड़ताल बि कंदा आहिनि। इहो त ॿुधाए अॼु ताईं को फ़र्क़ु आयो आहे? मूंखे ॿुधाए को असांजे मथां मुसीबत कोन्हे आहे? इन जे करे चवां थो ग़रीब जा ॿार वञ त वञ न के मसइले निकिरंदी वञ। अरे बाबा को थींदो छा आहे? पुठीअ ते असुर निशान थींदा अथव डंडनि जा डंडन। को थींदो छा आहे? पोइ हमराह जे पुठीअ ते डंडनि जा निशान हूंदा। इहो टैक्स वारो डंडो मथां खां अवाम खे ॾिनल आहे। छो त असांजी अवाम लाइक़ु ई न जी आहे। अवाम भले रड़ियूं करे मथो फाड़े असुल कूकू करे पिटको करे को फ़र्क़ु कोन पवंदो सम्झव? बाबा हथ तो ॿधाए मथे में सूर खणो न वञे वञ पंहिंजे कंधे ते ॾिसा लॻो जेको अचे तो भॼा था अचो असांजे मथां। असांखे बि परेशान लॻा पिया त अलाए किथे ठाहियो पियो लॻो आहे लभे नथो असांखां मथो तव्हां मथे में सूर कयो। वञ बाबा वञ हलो। अरे बाबा चवाई बीठो त तंजीर हणियसि न तूं मथे में सूर थो त छॾे कोन। अदा दिलावर बीजा अदा दिलावर बीजा कमा तो मैं बीजा अदा दिलावर छा थियो भाई इखलाक खैर त आहे? अदा कमाल जे समूरे खानदान के नूरो दाड़ेल मारे वियो आहे। भाई इखलाक यो तू छा थो चवीं? किथे वा मुंहिंजा भाइर जो नूरो दाड़ेल उनखे मारे वियो जो? अदा आउं हुननि जा लाज पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। ना नूरा तो मुझी पूरी दुनिया उजाड़े छॾी आहे। मूंखे कसम आहे पंहिंजे बेगुनाह सौटनि जे खून जो। मूं तुंहिंजो इन धरतीअ ते जीअं जजाल न कयो त मुंहिंजो नालो बि दिलावर खान न आहे। केड़ी बिर में वनी लिखा हो? वरियाम पुट खैर त आहे न? अॼु तां मां कंहिंखे बि ज़िंदा न छॾींदुसि। सभ जो सभ मरंदो। हेलो भाग भला थई जो तू इते कोन हुए पर हाणे हिननि जा लाश दफनाए थकिजी पवंदे न वरी ॿिया यार दोस्त मारींदोसीं सॼी उमिरि वत जाए लाश दफनाईंदो। अचो गुलाम पैदा कंदियूं रहंदियूं
जेसी ताणी उहे पंहिंजे सूरमने सूर्यन जा सबक नथियूं पढ़नि। हा हा, सबक नथियूं पढ़नि। तोते ऐं तोले जा सबक, होशू ऐं हेमू जा सबक, ऊंदरनि जा किस्सा नथियूं ॿुधनि। हा हा, किस्सा, तोते ऐं तोले जा किस्सा, होशू ऐं हेमू जा किस्सा। जेसि ताणी असांजूं कचेरियूं आबाद न थींदियूं, तेसी ताणी गुलाम ई पैदा थींदा। गुलाम, वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल गुलाम, वॾेरनि जा गुलाम, हुक्मरानीअ जी हवस में ॿुॾल गुलाम, करप्शन जी कढ़ाईअ में पचंदड़ गुलाम। हा हा, गुलाम आहियूं, गुलाम। तव्हां नओं नसुल बि गुलाम, ही वॾा नसुल बि गुलाम आहियूं, गुलाम आहियूं, गुलाम। ऐं इहो ई सचो आहे, सचो आहे, सचो आहे। धोखो, ठगी, फरेब आख़िर केसि ताईं? साड़, हसद, नफ़रत, हिक ॿिए जे ॼुंडनि में हथ आख़िर केसि ताईं? रोज़ ताज़ूं ख़बरूं, भाउ भाउ खे मारे छॾियो, पीउ पुट खे मारे छॾियो। नाज़ुक दौर कॾहिं ख़तम थींदो इहो नाज़ुक दौर? कॾहिं कॾहिं थर जे अमड़ जी झोली, ॿुधंदी ख़ुशीअ जी लोली? कॾहिं लहंदो उतर तां धाड़ेलनि जो अज़ाब? कॾहिं लहंदो उतर तां धाड़ेलनि जो अज़ाब? कॾहिं वरंदी हिन धरतीअ ते, कॾहिं वरंदा हिन धरतीअ ते अमन जा पखी, जिन खे हथ सां कुठो वियो आहे, कुठो वियो आहे। ऐं तुंहिंजा कुंदर पुट सुता पिया आहिनि। हा हा, सुता पिया आहिनि, सुता पिया आहिनि। ए मुंहिंजी सिंध जी जल, तुंहिंजी सींद खे रत सां रेटो कंदड़ मुर्की रहिया आहिनि। हा हा, मुर्की रहिया आहिनि। पर तुंहिंजा कुंदर पुट सुता पिया आहिनि। हा हा, सुता पिया आहिनि। अरे अरे, कोई त उथे। छा तूं जागंदे हिन सिंध धरतीअ जे अमुन ख़ातिर? छा तूं विढ़ंदे हिन सिंधु धरतीअ जे अमुन ख़ातिर? छा तूं विढ़ंदे? अरे कोई त उथे, कोई हिन सिंध अमर जे लाइ आवाज़ उतारे। सभु बुत पणिजी विया, आख़िर छो कोई नथो आवाज़ उतारे? छो असांजे रोटनि ते सरियाम पूरियूं थियूं थियनि? छो असांजा बच्चा कोई असांजे घर उजलाए था वञनि? छो गाॾियूं बि असांजूं था खाइनि, बच्चा बि असांजा था मारनि? छो? कॾहिं उथंदा मुंहिंजा मारूअड़ा, कॾहिं जाॻंदा मुंहिंजा मारूअड़ा। पुट सबुर कर, अलाह भलाई कंदो मुंहिंजा पुट, अलाह साईं सणाई कंदो मुंहिंजा पुट। छा थियो आहे? पुट मुंहिंजो तकलीफ़ में तड़पी रहियो आहे। हिनखे नाग लॻियो आहे, न सुई था हणनि, न ई दाख़िल था कनि। छो दाख़िल कोन था कनि पिया? ऐं नाग जे ॾंगण जी इंजेक्शन कान्हे का? ॻाल्हायूं था चाचा, ॻाल्हायूं था पिया। तूं घबराए न, मां आहियां न। सॼी छाती तव्हांजी वधी पई आहे, सो कुझु दवाऊं तव्हांखे लिखी थो ॾियां, पर ख़्यालु रखणी आहे तर बर खां थोरो परहेज़ कजे, ठीकु आहे? दवाऊं लिखी थो ॾियां, तूं वञे बाबा वठि, ॿाहिरि स्टोर तां वञी मेडिसिन वठी वञ। डॉक्टर साहब, मां ग़रीब आहियां, जेकॾहिं हिन सरकारी अस्पताल मां दवा ॾियो आहे त तव्हांजी वॾी महिरबानी थी आहे। बाबा, अस्पताल में मेडिसिन आहे किथे? सॼो ख़तमु थी वियूं आहिनि। जीअं आहियूं तीअं तव्हांखे ॾींदासीं। फ़िलहालु तूं ॿाहिरि वठि, ठीकु आहे न? डॉक्टर साहब, ॿाहिरि मरीज़ खे नाक टंगे बीठो आहे, हू ॿाहिरि अस्पताल जे तड़पी रहियो आहे ऐं तव्हां माथ खे उठायो। इहो मरीज़ छा थिए तुंहिंजो? कुझु बि न। त पोइ वञी बाबा को कमकार कर न, तुंहिंजो छा? हिकु मरीज़ अस्पताल जे दरवाज़े ते तड़पी रहियो आहे ऐं तव्हां त चओ था तुंहिंजो छा? हीउ सरकारी हॉस्पिटल आहे डॉक्टर साहब, ऐं हिन शहर जे कंहिं बि शहरी खे तव्हां इलाज करण खां इनकार नथा करे सघो पिया। त पोइ हिन ग़रीब सां एॾी वधनि छो? पर तव्हां साफ़
छा तव्हां खां पुछण जो हक़ हिकु सहाफ़ी या ह्यूमन राइट तंज़ीम जे कंहिं कारकुन जो आहे के आम शहरी जो न आहे जो तव्हां खां को सवाल करे सघे को आम शहरी तव्हां खां कुझु बि नथो पुछी सघे मतलब तो तू न को सहाफ़ी आहीं नहीं के तंज़ीम जो कारकुन आहे हा पर तव्हां मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब त मूंखे ॾियो हिकु मरीज़ ॿार पट ते तड़पी रहियो आहे जॾहिं त हुनखे अस्पताल जे अंदरि हुजणु घुरिजे इन जे करे न को बेड खाली आहे न ई को नांग जे खाधे जी का इंजेक्शन तू ही ॿुधाए किथे सुम्हारिया हुनखे इन टेबल ते या पंहिंजी झोलीअ में हिकु मरीज़ जे लाइ तव्हां वटि अस्पताल में जॻह कान्हे का बाबा मजबूरी आहे असां हुनखे दाख़िल नथा करे सघूं अजीब ॻाल्हि आहे हिकु पोरो पीउ पंहिंजे पुट खे हिते खणी आयो आहे इन ई उमेद आसरे ते त हुनखे हितां शफ़ा मिलंदी ऐं अवां हुनखे ईअं नाउमीद मोटाए छॾियो जेकर तव्हां वटि अस्पताल में को बेड कोन हुयो त तव्हां हुनखे कॉरिडोर में काथे रखो आहे हू ॿारु ईअं बेवाह पियो आहे अलाए किथां को पोरो पंहिंजे पुट खे खणी तव्हां वटि पहुतो आहे ऐं तव्हां हुनखे नाउमीद करे ऐं तव्हां हुनखे फिटी करे छॾियो आहे जे तव्हांखे बेड कान्हे पियो त तव्हां हुनखे कॉरिडोर में काथे रखोसि हुनजी उमेदुनि ते पाणी न फेरियो तू नाउमीद थी वेठो आहे तू भला हुनजो वकील आहीं छा जेकॾहिं इहा वकालत करणी थी न त पोइ अदालत में कर मिस्टर हीअ अस्पताल आहे हितां जो पूरो निज़ाम असांखे हलाइणो पवंदो आहे हिते त रोज़ समय मरीज़ था अचनि कंहिंखे किथे रखिणो आहे कंहिंखे किथे रखिणो आहे इहो त मूंखे ई ख़बर आहे न सम्झई या न तू पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ न आहीं जेकर तू पंहिंजे फर्ज़ खां वाक़ुफ़ हुजे न हुन मरीज़ खे तूं अस्पताल जे दर ते न रखी आहे तव्हां मसीह आहियो तव्हां जॾहिं डॉक्टरनि खे मसीह न पर कासाई चवणो घुरिजे कासाई उहे तव्हां ई आहियो तव्हां ई डॉक्टर आहियो जंहिंजे करे तव्हांजे करे ई सरकारी अस्पतालूं कोस जो घर सरबो आहे अॻे त कुते जी इंजेक्शन कोन मिलंदी हाणे नांग जी इंजेक्शन कोन थी मिले पई हाणे तूं इज़त सां अस्पताल मां निकिरे थो या कयां को बंदोबस्त हल तरदा हेलो जी सर जी ॻाल्हायो जी साईं हुकुम बाबा हुकुम हाँ साईं बेड रेडी आहे साईं रेडी आहे नांग वारी इंजेक्शन भी रखी आहे तव्हांजे लाइ साईं हा साईं मां मुंहिंजियूं अखियूं त थियूं मां रोड ते बीहां थो पर जल्दी मोकिलियोसि मां इंतज़ार में आहियां बाबा जल्दी मोकिलियोसि हा साईं बेफ़िक्र थियो मां वेठो आहियां न शाम ताणी ठीकु थी वेंदो साईं ठीकु नथो त ज़रूरी ठीकु कंदोमांसि हा जी सर लख कुर्ब साईं लख कुर्ब हा आरिफ जल्दी कर इहो पंहिंजो बेड रेडी कर नई चादर भी विछाए मिनिस्टर साहब जे साले के नांग डंगियो आहे खणी था अचनि जल्दी कर हा हथला जल्दी हा न डॉक्टर न बेड ते मिनिस्टर माण्हू न ईंदो ऐं न वरी इहा इंजेक्शन हुन मिनिस्टर साले खे मिलंदी बेड ते मज़लूम पुराणे जो पुट ईंदो ऐं इहा इंजेक्शन बि उनखे लॻंदी मां ॾिसां थो पियो तोखे ऐं तुंहिंजे मिनिस्टर खे जेकॾहिं तुंहिंजो मिनिस्टर लहंदे न आयो न त सरियाम रोडनि ते मां हड़ताल कंदो मां माण्हू गॾु करे समझी छॾजांइ साहब खे फोन करणी पवंदी मिनिस्टर साहब खे इन दफ़ा के छोड़ करे ॾिजे छा थियो हाँ पुट मूंसां मुंहिंजो बच्चो जिगरी पुट ॻाल्हाए कोन थो मां तोखे भाऊ थो ॿुधां चएसि मूंसां हिकिड़े दफ़ो प्रतिनंदी ॻाल्हाए ॾिसी त हिन पंहिंजो कंदी जेका छॾियो आहे मुंहिंजा जानब पुट मुंहिंजा घोट पुट
मूंखे माफ़ कजे मुंहिंजा पुट मुंहिंजा बच्चा हिन डॉक्टर त मुंहिंजी हिकु न ॿुधी मुंहिंजे हिन माण्हुनि ते लची ॾाढी वारे ने बि कंहिं न ॾिठो मां तुंहिंजो इलाज कोन कराए सघियुमि मुंहिंजा पुट मां तोखे बचाए बि कोन सघियुमि मुंहिंजा पुट हिनजे मौत जो ज़िम्मेवार को ॿियो न आहे ही डॉक्टर आहिनि चाचा ही डॉक्टर आहिनि हिन डॉक्टरनि खे हिनजे मौत जो हिसाब ॾियणो पवंदो मां माण्हुनि खे गॾु करे हिन अस्पताल जे ॿाहिरों जल्द सां जल्द कंदुमि चाचा तूं परेशान न थी चाचा तुंहिंजे पुट जे खून जो हिसाब थींदो हा तुंहिंजे पुट जो खून जो हिसाब थींदो तूं बस कर चाचा तूं सब्र कर तूं सब्र कर चाचा के सब्र कया पुट मां के सब्र कया हिन ज़ालिमनि जी बेहसी जे करे मुंहिंजी पीढ़ीअ जो सहारो हमेशा जे लाइ खसिजी वियो मुंहिंजा मां हिनखे कीअं घोट कढाए वञा मोट त उहे पैसा बि कोन्हनि त मां हिनखे कीअं कढाए वञा तव्हां परेशान न थियो कुझु न कुझु करे था वठूं पिया चाचा अचो त हिनखे तो खणी हलूं अदा छा थियो मां सां ॿारनि खे भेण अॼु हिन दिलूअ जे घर में को लाश दफनाइण वारो बि ज़िंदा न छॾियऊं सब जो सब जहन्नम जे हवाले करे आए दिलो तोखे पहिरियां ई चयो हुअमि न त वरियाम सां दुश्मनीअ जो पेच न अटकाए वरियाम जो वेर दुश्मन जो नाहे घेर अजय क्या दे अजय क्या दियो भेण अजय ओ भेण उठ न अक्यू कॉल न भेण अक्यू कॉल मुझी भेण अक्यू कॉल उठ मुझी भेण उठ उठ घट वध केर मूंखे ॻाल्हाईंदो उठ न मुंहिंजी भेण उठ अॼु ॾींहं खां वठी जीअं तूं चवंदी न ही तुंहिंजो भाउ उहे कंदो अखियूं खोल न मुंहिंजी भेण अखियूं खोल मुंहिंजी भेण अखियूं खोल ॾिसो दुनिया वारा दुश्मनीअ जो अंजाम ॾिसो लाश ढोए ढोए थकिजी पियासीं पर दुश्मनी ख़त्म न थी अदा साईं सिंध जी सूरत हालत सम्झ खां ॿाहिरि आहे अदा तव्हांजी पार्टी जी क़यादत खां अवाम बेज़ार थी चुको आहे हाकिम खान बाबा असांजो पार्टी क़यादत सां छा असां आहियूं डंड जा पखी जेका पार्टी चाड़ में हूंदी असां हुन जा अदा साईं सोशल मीडिया वारनि चङनि भलनि जा पटका धूड़ करे छॾिया आहिनि जंहिंखे पंहिंजे घर में मानी बि नथी मिले उहो पाण खे सहाफ़ी था सॾाइनि जवार खान बाबा जंहिंखे जेतिरो शौक़ु आहे उहो वञी पूरो करे साहबी न छॾाए खणी
टिंकू खान सराय पाण की छा थी सॼी इंतजामिया पंहिंजे हथ में आ छा सम्झी साईं जमाल नाले शख़्स आयो जमाल कीरा जमाल नालो त ॼातल सुञातल लॻे थो अदा साईं ही उहो ई जमाल आहे जेको अॼुकल्ह मीडिया ते वायरल आहे ऐं हर कंहिंजे मसइले में पंहिंजी टंग तोड़ आहे हा यादि आहे मास्टर जमाल सच जो अलमबरदार सच जो ठेकेदार हा बाबा वठिया जमाल खे अदा साईं तव्हां अजय जमाल सां था मिलो जवार खान बाबा मां हिन इलाइक़े जो चूंडियल नुमाइंदो आहियां जेकॾहिं मां माण्हुनि सां न मिलंदुसि त बाक़ी केरु मिलंदो माण्हुनि जा मसइला आख़िर मूंखे ई ॿुधणा आहिनि ऐं मूंखे ई हल करणा आहिनि अच जमाल अच अब तूं जमाल जे लाइ खाइण पीअण जो बंदोबस्तु कर हाज़ुर साईं मां हिते खाइण पीअण न आयो ऐं न वरी को मूंखे शौक़ु आहे त मां तव्हां सां गॾु सेल्फी कढायां अवां हिन शहर जा चूंडियल नुमाइंदा आहियो ऐं अवां खे हिन शहर जे मज़लूम माण्हुनि जा सूर ॿुधण आयो आहियां मिनिस्टर साहब अस्पताल में सरकारी दवा मिले कोन थी पई ऐं न वरी कंहिंखे बेड थो मिले पियो ग़रीब ज़मीन ते तड़पनि था पिया उन्हनि खे हिकु इंजेक्शन बि कोन थी मिले हिकु त डॉक्टर सूरन सां अचे थो ॿियो वरी दवा थो लिखी ॾे त वञी प्राइवेट स्टोर था वठो जमाल तूं होश में त आहीं न ही तूं छा थो चवीं जेको सच आहे उहो ई पियो चवां मिस्टर साहब ही तव्हांजा भाइर घटि ऐं दलाल वधीक आहिनि हर इदारे मां ही ॿई ॼणा दलाली खाइनि था पिया अवां खे जेके असेंबली मां ग़रीबनि जे लाइ नौकिरी जा आटा मिलनि था न पिया तव्हांजा ॿई भाइर ही जबार खान ही हाकिम खान इहे पैसनि ते विकिणनि था पिया पैसनि ते थाणनि ते माण्हुनि खे ॿधाइण ऐं छॾाइण इहो हिननि जो कारोबार आहे शहर में जेके बि पूरी थियनि थियूं न पियूं उन्हनि जा पेर सिधा समातू जे बंगले ते पहुचनि था पिया बंगले ते हद खां न वधो जमाल न त शहर में ॻोल्हियो बि न लभंदे अवां जे ख़िलाफ़ सच ॻाल्हाइण वारा वाक़ई बि ॻोल्हिया न लभंदा उन्हनि जा लाश गदर में या के नाले में या के दरिया जे हवाले कया वेंदा आहिनि हाकिम खान तूं मार कर हा जमा चओ छा थो चवणु चाहे अवां जा ही भाइर केतिरनि मज़लूम हारियुनि जूं ज़मीनूं हड़प करे उन्हनि जा खाता पंहिंजे नाले ते करे छॾिया आहिनि शहर में जेके बि मंशा जा आहिनि सभु जो सभु तुंहिंजे हिननि भाइरनि जा आहिनि सभु जो सभु तुंहिंजी मिनिस्ट्री जो भरपूर नाजायज़ फ़ाइदो वरितो आहे हिन ॿिन्हिनि शायदि इन जी अव्हां खे ख़बर न हुजे न हाकिम खान ऐं जबार खान जा कारा करतूतनि जे लाइ मां अव्हां खे आगाह करण आयो आहियां मिनिस्टर साहब अव्हां खे पटियो तव्हांजे भाइरनि हिन शहर जो बेड़ो गर्क करे छॾियो आहे अव्हां असांजा नुमाइंदा आहियो असां अव्हां खे वोट ॾेई तव्हांखे क़यादत में आंदो आहे हिन शहर जे अवाम खे ईअं निंढड़ को न कयो पंहिंजे हिननि भाइरनि खे कानून जे कटाणे में आणे करे इंसाफ़ जो अलम बुलंद कयो मां वॾी उमेद खणी आयो आहियां हाणे जमाल तूं छा थो सम्झ इहो कमु मुंहिंजा ॿाहिरि मुंहिंजी मर्ज़ीअ खां सवाइ था ये सब कुता जेके तुंहिंजी नज़र में कुता आहिनि मुंहिंजी मर्ज़ीअ सां सभु धंधा ज़िले जे हर इदारे जा असीं ख़ुदा आहियूं जंहिंखे चाहियूं रखायूं जंहिंखे चाहियूं हटायूं छो जो पुट तोखे ख़बर आहे त असीं
करोड़े रुपया ॾेई टिकट वठंदा आहियूं ऐं करोड़े रुपया ॾेई मिनिस्टर साहब तव्हां हिन करोड़ रुपयनि ते इलेक्शन न आहियो खणंदा, असांजे ॾियल हिन वोट ते इलेक्शन खणंदा आहियो। जमाल तुंहिंजे वोट जी का बि क़ीमत कान्हे का। मुंहिंजी नज़र में तुंहिंजो वोट टके जो सलाम कर मुंहिंजे सब्र खे, जेको तो जहिड़े जी बकवास मां हिन वक़्त ताईं ॿुधी आहे। जॾहिं जट तो ते हुकुमरान न थींदा त पोइ शौन नसलनि जा नुक़सान थींदा, सत्यानाश थींदो आहे क़ौमुनि जो। तॾहिं लेखक मोबिलिक बिज दरबान थींदा। जॾहिं अणपढ़ियल उस्ताद थींदो पोइ पढ़ियल छो न पेट ख़ातिर परेशान थींदा। ही वोट मां उन्हनि माण्हुनि जे मुंहं ते आयो आहे जंहिं तो जहिड़े खे वोट ॾेई असेंबली में पहुचायो आहे। जेकॾहिं असां सिंधियुनि खे थोरी बि गिरत हूंदी न त असां तो जहिड़े खे वोट कॾहिं बि न ॾींदासीं। हटायो 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 सरकारी दवाओं सरकारी दवाओं हटायो 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 हटायो। बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो बंद कयो राष्ट्रीय डॉक्टर हटायो। जी बिल्कुल अस्पतालुनि में बुनियादी सहूलियतुनि जी खोट, दवाऊं मरीज़नि खे नथियूं ॾिनियूं आहिनि, जंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे सो हिन वक़्तु शहर न जी हिते एहतिजाज कयो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कईंदा, हुनखे वधीक हिन वारे सां कहिड़ा मुतालबा आहिनि। दादा इहो ॿुधायो तव्हां हीअ जेका एहतिजाज हड़ताल कई आहे मक़सदु छा आहे? हिन एहतिजाज जो मक़सदु इहो ई आहे, सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त अस्पताल में जेके डॉक्टर वठनि सभु राज़ी आहिनि, जेके मीरनि पीरनि ऐं अमीर जे चवण ते हू सरकारी बेड ऐं दवाऊं ॾियनि था पिया। नांग कटण जे लाइ वैक्सीन न आहे, कुते जे कटण जी का वैक्सीन न आहे। अगरि को ग़रीब का पर्ची खणी के अस्पताल में अंदरि दाख़िल थिए थो के स्टोर ते वञे थो पियो, दवाऊं सरकारी लेकिन स्टोर प्राइवेट ते मिलनि थी पियूं। अच्छा पोइ हाणे तव्हां छा मुतालबो इहो आहे त इहे रांची डॉक्टर हटायो। हिकु ग़रीब मरीज़ जेको कॉरिडोर में तड़पी तड़पी मरी रहियो आहे ऐं उहे बेड पंहिंजो मिनिस्टर जे हवाले कया विया आहिनि, उन्हनि जे VIP प्रोटोकॉल जे लाइ रखिया विया आहिनि। हीअ रांची डॉक्टर हटायो, सिंध बचायो। हीअ जेके दवाऊं सरकारी स्टोर ते मिलनि थियूं इहे ख़तमु करे ऐं अस्पताल में जेके आहे इहे दवाऊं रखी वञनि त जीअं ग़रीबनि खे सहूलियत मिले। जी बिल्कुलु तव्हां मौजूद शहर जी ॻाल्हि थी, हुनजी चवणु आहे त अस्पताल में कंहिं बि क़िस्म जी सहूलियत कोन्हे का। वॾेरनि शाही जे जेका सो सिर्फ़ु हुनजे असर रसूल था जेके माण्हुनि खे बेड ॾिना था वञनि, पर जेके ग़रीब माण्हू तबिके जा मरीज़ उते अचनि था उहे सिर्फ़ु जेको आहे सो फर्श ते उन्हनि खे सुम्हारियो पियो वञे। उन खां गॾु जेके दवाउनि जी मुकमल तौर ते ख़तमु मुतालबो कयो आहे त हितां जे ग़रीब माण्हुनि खे जेका सहूलियतूं ख़राबु करे ॾिनियूं वञनि। हटायो 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 हटायो
राष्ट्रीय डॉक्टर हटायो 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 राष्ट्रीय डॉक्टर हटायो बस कर शहर जो अमन को खराब कर हटायो हटायो डॉक्टर हटायो देखो ठियालस हाँ सूबेदार हटायो हटायो राष्ट्रीय डॉक्टर हटायो 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 राष्ट्रीय डॉक्टर हटायो। साईं ॿुधण में पियो अचे त हॉस्पिटल में दवाऊं न हुजण जे करे माण्हू तव्हांजे खिलाफ़ रोडनि ते निकिरी आहिनि ऐं पहिरियों ई मुल्क में हूंदड़ मांगे सो माण्हू परेशान आहे ग़रीबनि खे दवा न मिले त वॾो मसइलो आहे। ॿियो सर इहो आहे त डॉक्टर जेको आहे सो पर्ची लिखी था ॾियनि त तव्हां वञी प्राइवेट या निजी जेको आहे मेडिकल स्टोर में दवा वठो त इन में केतिरी सदाकत आहे? न बाबा अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे असांजी हॉस्पिटल त जदीद सहूलियतुनि सां आरास्तु आहे। तव्हां पाण विज़िट करे सघो था, तव्हां स्टाफ ई आहियो, तव्हां विज़िट कंदव त तव्हांखे हॉस्पिटल जे हर शइ जी ख़बर पवंदी, दवाउनि खां वठी मशीनरी ताईं डॉक्टर्स ताईं अमले ताईं तव्हांखे हर मामले जी ख़बर पवंदी। बाक़ी मुखालिफ़त वावेला कंदा। ॿी सर इहा बि तव्हां सां सुवालु आहे त मुकमल तौर ते शहर जो ऐं भरपासे वारे इलाइक़नि जो अमन अमान मुकमल तौर ते तबाह हुआ, रोज़मर्रा धाड़ा फुरियूं अगवा इन हवाले सां अवां छा के अहिड़ा क़दम खया आहिनि? जी बाबा इहो अमन अमान जो मसइलो त पूरी सिंध जो आहे। बाक़ी रही ॻाल्हि मुंहिंजे शहर या आसपास जे इलाइक़े जे अमन जी त मूं एस पी साहिब सां मुलाक़ात कई आहे। उन ख़ातिरी कराई आहे त इलाइक़े में ऐं शहर में अमन कराइबो, चोरनि ऐं खोरनि खे बाक़ाइदा कंट्रोल कबो, ज़ाब्तो आणिबो उन ते, बल्कि उनखे गिरफ़्तार कबो। ऐं वधीक मां इन सिलसिले में DIG साहिब ऐं IG साहिब सां ॻाल्हि कंदुसि त असांजे शहर असांजे इलाइक़े में अमन जी सूरत हाल हर हाल में बहितर थियणु घुरिजे, छाकाणि त इहो आवाम जो ज़हरीना मुतालबो छा पर आवाम जो हक़ आहे। अमन हूंदो त आवाम सुख जो साह खणंदो। ऐं वरी बि मां कोशिशि कंदुसि त DIG लेवल IG साहिब सां ॻाल्हि कयां असांजे शहर ऐं असांजे इलाइक़े में अमन जे हवाले सां हर मुमकिन कोशिशि जेतिरी थी सघे उहा वठे। वरियामा न इनखे त पीआर में सर कर हा वाह वरियामा वरियामा ओ वरियामा सरदार साहब तो सॼे बी ते अचूं था असां। सरदार साईं हुकुम कयो, मूंखे खेर में सॾु कयो। वरियाम ख़ान ही छा थी वियो आहे तव्हांखे? छो पिया हिक ॿिए जो खून वहायो? छो पंहिंजनि जा दुश्मन थी विया आहियो? यार मां चाहियां थो त तव्हांजो ऐं दिलावर जो पाण में ठाह करायां। न सरदार साईं, इहो नामुमकिन आहे, छो त असां ॿई धुरियूं दुश्मनी में एतिरो अॻिते वधी विया आहियूं जो हाणे असांजो पोइते हटणु ॾाढो ॾुखियो आहे। हाणे ॿिन्ही धुरियुनि मां सिर्फ़ु हिकु धुर बचंदी। तूं जेको इहो करे रहियो आहीं, छा तूं इहो सही करे रहियो आहीं? अड़े छो हिक ॿिए जा जानी दुश्मन थी विया आहियो? पंहिंजे मसातनि खे मारे छॾी। अड़े हू त तुंहिंजा पंहिंजा हुआ, पंहिंजे मसातनि ते गोली हलाईंदे। अड़े तोखे हुननि ते रहम न आयो? हिक ई जाइ ते हेतिरा खून कंदे अड़े तुंहिंजी दिलि बि कान रखी। सरदार साईं अॼु बि मूंखे भली तव्हां साख ते हथ रखायो। मूं दिलावर जे भाउ महबूब जो खून नाहे कयो। तव्हांखे त इहा ख़बर आहे त दिलावर जे भाउ महबूब खे अलाए कंहिं मारियो ऐं हुननि इहो इल्ज़ाम मुंहिंजे मथां हयो। मुंहिंजे हिननि हथनि में हथियार खणाइण वारो इहो ई दिलावर आहे त पोयां मुंहिंजे भाउ खे मारण वारो बि दिलावर आहे। हाणे तव्हां ॿुधायो त मां छा कयां? अञा बि मां ॾोही आहियां बेगुनाह हूंदे ए हथियार झर जंग जाॻींदो थो वतां। सरदार साईं अञा बि तव्हां मुंहिंजे मथां गरम था थियो? हा वरियाम ख़ान, सरदार सच पियो चए।
पंहिंजनि जो रत कोन आहे पाए पंहिंजनि सां मोहबतूं कबियूं आहिनि कुझु अकुल खां कमु वठि छेड़ा झटा छॾियो मुंहिंजे दुश्मनी अॻिते वधी चुकी आहे पर मां सरदार साईं खे इज़त ॾियण लाइ फैसले लाइ तयारु आहियां। सरदार साईं भली तव्हां दिलावर सां मिली फैसले जी तारीख़ रखो मां पहुची वेंदुसि। वरियाम खान ॾिस बाबा हाणे तेसि ताईं का बि अॻिराई न कजांइ जेसि ताईं मां दिलावर वारनि सां ॻाल्हाए फैसले जी तारीख़ नथो रखां। तो बाबा मुंहिंजी इज़त करे मुंहिंजी दिलि रखी आहे। काश सिंध जा सभई नौजवान तो वारी सोच रखनि त हिन सिंध धरतीअ ते अमन थी वञे हिन लतीफ़ जी धरतीअ ते को बि बेगुनाह रत न रहे। मूंखे इजाज़त। ठीकु आहे बाबा। बंद करे प्लीज खबर पवे तो कैसा होंदे साहब ओ साहब लगे तो इते कानून सुतो पियो कानून जागियो कदे या कानून त अलाए केतिरे अरसे खां सुतल आहे। बस सॼी राति साहब गश्त कयो ऐं तुंहिंजी मर्ज़ी छा आहे घड़ी खणी बि साहब अख न ॿुटे आख़िरकार उहो इंसान आहे को कुतो बिलो थोड़ई आहे जो सॼी राति बि जागे ऐं ॾींहं जो बि जागे जेकॾहिं कानून जाॻल हुजे न धारा फुलियो अॻवा मर्डर क़तल रेप कॾहिं बि कोन थींदा सुतल आहे तॾहिं त इहो सभु कुझु सरियाम थी रहियो आहे। उहो पाड़ो मूंखे ॿुधाए जिते जुआ जो अॾो कोन थो हले पियो जिते नशो कोन थो हले पियो कानून त तव्हांजो सुतल आहे सुतल। बस तूं बेफ़िक्र थी मूंखे ख़बर आहे कानून की एक मिनट में तो जागे ही साहब ओ साहब मिनिस्टर साहब साईं रेशमू साहब मुझो मतलब जवाबदार साईं जंहिंखे पाण गॾु गिरफ़्तार करे आसीं कल लाकअप खां वठी आयासीं बार हाणे मूं वॾी त पाण बाबा मां पहुचे थो बीहां ॾिघो थी बाबा छाते तुंहिंजो दिमाग़ ख़राब थियो आहे छोरा अॻ में ई असां वटि लीडर घटि आहिनि जो वरी तूं पैदा थियो आहे न हा को लीडर थोरी आहे त पोइ कहिड़ी भला आहीं माण्हुनि खे अस्पताल जे ॿाहिरां कठो करे कहिड़ियूं तो पटियूं पढ़ाई इहो सच पियो ॿुधायां जेके माण्हू ॾिसंदे बि अड़े वठो पिया कनि त माना तूं गामूं सचार आहीं। हा मजबूरन मूंखे थियणो पियो आहे जिते कानून सुतल हुजे ऐं सच जी हिफ़ाज़त करण वारो को बि न हुजे उते असां ॼणनि खे अॻिते अची करे तव्हांजो कमु करणो पवंदो आहे। असांजो कमु थोरई आहे सच जी हिफ़ाज़त कयूं असांजो कमु आहे अमन अमान कराइणो जॾहिं तो जहिड़ा वॻोड़ी अमन में खलल विझनि त उन्हनि खे पकड़े लाकअप कंदा आहियूं। त पोइ बाक़ी सच जी हिफ़ाज़त केरु कंदो अलाए असांखे कहिड़ी ख़बर आहे साहब ओ साहब मूं त ॿुधो आहे सच पंहिंजी हिफ़ाज़त पाण कंदो आहे उनखे कंहिं बि बॉडीगार्ड जी ज़रूरत ई न आहे। ॿुधई इहे इटकियूं छॾ हाणे सिधो थी ॿुधाए त कंहिंजे चवण ते इहो कमु कयो अथई। इहो कमु मां ज़मीर जे चवण ते कयो आहे। पक सां इहो मुखालिफ़ पार्टीअ जो माण्हू आहे ज़मीर जल्दी ॿुधाए हुन ज़मीर जे पुट जी एड्रेस हुनखे जल्दी हाणे लाकअप थो कयांसि अहिड़ो कुटको थो कयांसि यादि कर ज़मीर खे को बि गिरफ़्तार नथो करे सघे साहब डोम को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है पर जे पुलिस चाहे तो उनखां को बि फरार नथो थी सघे छो जो कानून जा हथ वॾा हूंदा आहिनि कानून खां को बि नथो बची सघे हू छा एॾो वॾो ढोना छा साहब मां सम्झां थो पक सां ज़मीर जो कोन दौड़े लावा कच्चे में रहंदो कच्चे में हाँ ॿिले में रहंदो आहे छा
ॿुधाए न इहो किथे रहंदो आहे ज़मीर जंहिं तोखे वर गिलाए इन अस्पताल में ड्राह कराई आहे। हर इंसान जे अंदर में रहंदो आहे ज़मीर, सभु कुझु उन जे चवण ते कयो आहे। छो त ग़रीब जे पुट खे नांग ॾंगण जी इंजेक्शन कोन थी मिले पई, जॾहिं मिनिस्टर जी हिकिड़ी फ़ोन ते उन जे साले खे इंजेक्शन मिले थी पई। इन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ आवाज़ उथाइण जे लाइ ही माण्हू मां गॾु कया हुया, ऐं तव्हां त सदियुनि खां वठी उन जा साथारी रही करे सच जी आवाज़ खे हमेशह दबियो आहे। जे मथां नाद जबर करे हमेशह उन मथां तव्हां ज़ुल्म कंदा रहिया आहियो, ऐं हक़ जी हिमायत न तव्हां अॻु बि कई आहे न हाणे था कयो पिया। हिकु ज़ालिम डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाए तव्हां उल्टो मूंखे वठी आया आहियो। छा कानून जो इहो कमु आहे त हिकु ज़ालिम खे छॾे करे हिकु मज़लूम खे वठी अचे? बाप धमकी सो बि कानून खे हिन थाणे जे अंदरि ऐं मां त डिॼी वियुसि, अरे तो जहिड़ा कई लॿाड़ी आया कई विया, असां अॼु बि उन ई दबदबे सां मौजूदु आहियूं ऐं मौजूदु ई रहंदासीं। तव्हांखे पघार अवाम जे हक़नि जी हिफ़ाज़त करण जे लाइ ॾिनी वेंदी आहे। छा चई छा थो? जंहिं साहब जी पोस्टिंग हिते कराई आहे हाणे ताईं साहब हुन जे कमनि खे छॾे वधि अवाम जे कमनि जी हिफ़ाज़त कंदो ऐं को ज़बान भूख बसर। इहो ॿुधाए जेकॾहिं साहब ईअं कंदो त पोइ साहब खे पोस्टिंग आउं थो मिलंदी? सफ़ा को चरियो आहे, तोखे त का बि ख़बर कोन्हे इहो असांजो थाणा कल्चर हले कीअं थो। सॼी ख़बर आहे मूंखे, सॼी ख़बर आहे त कानून जे हथ जे हेठां छा गैर क़ानूनी थी रहियो आहे। नौजवान नस्ल जे रगुन में नशे जो ज़हर विझंदड़ अनासर कंहिंजी मंशिया ऐं मर्ज़ी ते नशे जो सरेआम कारोबार करे रहिया आहिनि। जुआ जे अॾनि तां मंथली ऐं हफ़्तो वधो थो वञे पियो। इहा पंहिंजी क़ौम ऐं वतन सां सिधी सी गदारी आहे। कंहिं बि हिन माण्हुनि ऐं वतन ख़िलाफ़ पंहिंजो बिप भरियो आहे न, तारीख़ हुनखे न अॻु माफ़ कयो आहे न हाणे माफ़ कंदी। पोइ छो न को गुंडो बीर पीर फ़क़ीर या अमीर या को वॾेरो या कामोरो छो न हुजे, जंहिं बि अहिड़ी गदारी कई आहे न उन ते लानत वसंदी रही आहे ऐं वसंदी रहंदी। ऐं तो जहिड़े माण्हुनि ते अवल बि सचियूं लितर वसंदा रहिया आहिनि ऐं हाणे बि वसंदा रहंदा। शमू वठी वञी लेटाए हिनखे अहिड़ो सटको ॾे हुनजो दिमाग़ जाइ ते अचे। भौंकी मग़ज़ ई खाई वियो आहे कुतो कंहिं जाइ जो। तव्हां बेगुनाह मुंहिंजे मथां टॉर्चर नथा करे सघो। तूं परेशान न थी, पुलिस सभु कुझु करे सघे थी। हले थी कोई भी थे आनार
कहे रेस खा न मीर खा तुझो न कहे मुला शेख मीर फकीर खा तुझो न हाणे साथियों के का न तो पतीर खा तुझो न जेल बंद खा तुझो न चहक चीर खा उथो उथो ऐसी थी उथो हाँ हक जे लाए लड़ो लड़ो ऐं साफ़ साफ़ सच चो उथो त जंग जोटियो उथो हराम खोर सब ॾिसी रहिया आहिनि सब ॿुधी रहिया आहिनि हिकु अकेलो इंसान सच चवण जे करे मारिजी वियो हा सच चवण जे करे छो त असीं सभु जो सभु बुज़दिल आहियूं टिडड़ा आहियूं कैदी आहियूं टिडड़ा कैदी असांजा साथी असांजी अखियुनि जे अॻियां कटबा रहंदा मरंदा रहंदा कुसबा रहंदा पर असां बिड़क न कुछंदासीं छो जो असीं सभु जो सभु बुज़दिल आहियूं टिडड़ा हा असीं टिडड़ा आहियूं छो जो असांखे पंहिंजी जान प्यारी आहे साओ मिठो आहे न की पंहिंजी धरती वतन पंहिंजा माण्हू हा असीं टिडड़ा आहियूं कैदी आहियूं टिडड़ा कैदी आहियूं सभु जो सभु असीं टिडड़ा आहियूं टिडड़ा असां कॾहिं बि सच जो साथ न आहियूं कॾहिं बि न कंहिंखे महांगाई कटींदी त को ला कानूनियत जो शिकार थींदो ऐं कंहिंखे करप्शन मारे विझंदी हा छो त शिकारीअ जी असां सभिनी ते नज़र आहे न बचंदो को बि न बचंदो हिकु थी मरंदासीं पर कॾहिं बि असां हिकु न थींदासीं छो जो असीं गुलाम आहियूं टिडड़ा कैदी गुलाम आहियूं हा हिकु थी मरंदव हिकु थी कॾहिं हिन दुकान वारे जो वारो कॾहिं हिन होटल वारे जो वारो कॾहिं हिन चिंची वारे जो वारो सभिनि जो वारो ईंदो सभिनि जो वारो हिकु थी मरंदव पर कॾहिं बि तव्हां हिकु न थींदव हा हिकु न थींदव इहो ई सचो आहे हा सच वॾो ॾोहारी आहे संजीरनि में जकड़ियो वियो आहे रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे एल कढ़ाई काढ़ियो वियो आहे चोटीअ तां उछलायो वियो आहे खाणे में पीढ़ायो वियो आहे
हा पर पोइ बि उनजी आई रीत बागी जंहिंजे मन में खाटरो हणे थो तंहिंजो सारो चैन उछने थो। अॼु तो वटि महिमान थियो आ कंहिंसां तुंहिंजी यारी आहे सच वॾो ॾोहारी आहे। हा सच वॾो ॾोहारी आहे ही सच वॾो ॾोहारी